अस्सलाम वालेकुम मोहतरम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? जी जी, थैंक यू तव्हांखे रोज़नि जी मुबारक। अल्हम्दुलिल्लाह। सर, निढिरो हिकिड़ो सुवाल, ॿी किस्त जेका IMF खां आयल आहे हिते पंहिंजे पाकिस्तान में जेका हिननि वरिती आहे, इन जा मुइशत कहिड़ा असरात पवंदा ऐं मुल्क जा हालात तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, ही ॿी किस्त त न आहे, उन किस्त जी हिकिड़ी कड़ी आहे। जी, जॾहिं 7 बिलियन जेको एड थियो, उन में सभु शर्त इहे तय थियल आहे। जीअं मिसाल, उन में हिकिड़ो इहो हुयो त जीअं ज़री टैक्स लॻायो, पोइ ज़री टैक्स लॻायो अथनि ऐं गवर्नमेंट जी डाउन साइज़िंग कयो, या तव्हांजा ॿिया जेके रिफॉर्म्स आहिनि, टैक्स वैक्स वधायो, इहो उन जी कड़ी आहे। उन्हनि ते अमल थी वेंदो ऐं तव्हांखे मिली वेंदी तव्हांजी जेका 1 बिलियन। हाणे 1 बिलियन डॉलर ते त क़ौमूं कोन हलंदियूं आहिनि। ॿुधो, 1 बिलियन डॉलर ते अगरि हिकिड़ी मुल्क चए त मां अॻिते हलंदुसि या पंहिंजा मसइला हल कंदुसि, उहा इहा फ़क़ीरी लॾो जेको मिलियो उन ते कमु हलाईंदा। मुल्क जी त सरासरी बुरो हाल आहे, IMF हुजे न हुजे। ऐं अॼु तव्हां शायदि अॼु राति इहा बि ब्रेकिंग न्यूज़ ॿुधंदो त अमेरिका पाकिस्तान ते वीज़ाउनि जी बि पाबंदी हणी छॾी आहे। पाकिस्तान खे आईंदा अमेरिका जी वीज़ा न मिलंदी। बिल्कुलु, अॼु राति तव्हां ॿुधंदो, अॼु राति ट्रंप ऐलान करे पियो। सो कहिड़े सुख जी जेके पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहब ॾिना आहिनि क़ौम खे, केॾी ॻाल्हि कजे। हर तरफ़ तबाही आहे, बर्बादी आहे। को फ़र्क़ु कोन पवंदो। मां चवां थो पैसा त मिलंदा, पर तव्हां ते टैक्सिस मुसीबतूं वधंदियूं, ज़रात टैक्स वधंदो, उहो चवां थो न, असरात बदतर थी वेंदा। पैसा तव्हांखे उहे ॾींदा तव्हांखे ग़ुलाम ठाहिण लाइ, असांखे ग़ुलाम ठाहिण लाइ, पर उन जी जेको तव्हां चओ न, तव्हांजो त मक़सदु हो त असरात का बहितर असरात, बहितर न अलबत बुरा असरात थींदा। अच्छा सर, ही जेको केनालनि जो मसइलो पियो हले, इन खे अव्हां कीअं था केनाल ठहनि था या न? मां त चवां थो केनाल ते त सॼी सिंध छा सॼे पाकिस्तान फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। सॼो सराइकी बेल्ट बि तव्हां सां गॾु आहे ऐं हर जाइ तां हिकिड़ो आवाज़ आहे। ऐं जेकर अञा बि असांजी क़ौम खे शक आहे त केनाल ठहंदा या न ठहंदा, उनजो कमु बि शुरू थी वियो। केनालनि जो कल्ह इफ़्तिताह बि चीफ ऑफ आर्मी स्टाफ कल्ह कयो ऐं चोलिस्तान जूं कई लखे एकड़ ज़मीनूं आबाद थियण शुरू थी वियूं आहिनि। मां त सम्झां थो त एज़ अ सदर कल्ह इहो ऐलान करे आहे न त हीउ सॼो ग़लति आहे ऐं मां इन खे कैंसिल थो कयां। तव्हां ॿुधो हुन चयो छा आहे? हीअ क़ौम खे सम्झणु त घुरिजे। हुन चयो त इहो नुक़सानकार आहे, मां अपील थो कयां त अगरि इहे ठहिया त फेडरेशन कमज़ोर थींदी। माना इजाज़त आहे, ठहनि पिया, कमु हले पियो, पर सदर साहब बि असां सां गॾिजी रोड ब्लॉक कंदो हिकिड़े ॾींहुं इंशाअल्लाह। जेका हुन अपील कई आहे, उन मां लॻो त अॻे दफ़े जेको सकरनि में धरणो थींदो, उन में आसिफ ज़रदारी साहब बि असां सां गॾु हूंदो। जो सदर हुअण जी हैसियत सां बि अञा अपील थो करे, इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे। अच्छा सर, PTI पार्टी हाणे वॾो तंत्र आहे दिलि में, उन जा त उमेद रखी सघूं था त पोइ जेॾी महिल थिए, पर पार्टी जी वर्किंग जा हींअर कीअं आहिनि? न, पार्टी त हींअर बिल्कुलु उन शेप न आहे जंहिंमें हुअणु घुरिजे। पार्टी में कई मसइला आहिनि, न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान लेवल ते ग्रुपिंग बि आहे ऐं उहा यूनिटी न आहे जेको ख़ान साहब चाहे पियो। पर मां सम्झां थो त इलेक्शन ईद खां पोइ वॾा अहम फ़ैसिला PTI वठंदी। थी सघे थो असेंबली खां अलॻि थियनि, थी सघे थो का हिकिड़ी अहिड़ी तहरीक हलाइनि, थी सघे थो पीपल्स पार्टी ऐं नून जो इख़्तिलाफ़ वधनि। छो इहो पाणी वारो मसइलो, अॼु मुंहिंजा जुमिला तव्हां यादि रखिजो, इहो नून खे ऐं पीपल्स पार्टी खे पाण में वेड़ाईंदी। पीपल्स पार्टी वटि हिन पाकिस्तान में हींअर कुझु न आहे सिंध खां सवाइ, ऐं उहो सिंध बि हींअर आहिस्ते आहिस्ते हुनजे हथां निकिरी वियो आहे। ऐं तंहिंजे करे हू पंहिंजे बचाव लाइ ऐं पंहिंजे पीपलनि खे माल खाराइण लाइ कुझु त ज़रूरु कंदा। छो न त इहे पीपल सभु भॼी वेंदा। जंहिं ॾींहुं हिननि जा हिन जे MP MNA जो जेके पैसा बंदि थी विया त पार्टी छॾे ॿिए में वेंदा हलिया। तो तंहिंजे करे नून ऐं PTI पीपल्स पार्टी जा इख़्तिलाफ़ वधंदा ऐं थी सघे थो उन मां हिकिड़ी नई राह निकिरे जंहिंमें नए इलेक्शन जे तरफ़ असां वञूं। बाक़ी PTI जो हिकिड़ो ॾिसो न शेख साहब, इहो त ज़हन में रखो, 100 ग्रुप बि ठहनि न,
इमरान खान जो वोट पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे। बिल्कुलु बस तव्हांखे वोट सां मतिलबु आहे न, ए बि फलाणो खान फलाणो रईस वञे त भले वञे, वोट पंहिंजी जाइ ते अञा बीठो आहे। ऐं PTI जी पंहिंजो मुस्तक़बिल या पंहिंजो इमरान खान सां जेका आवाम जी जेको हिकिड़ो वाइदो आहे, इंशाअल्लाह हिकिड़ो दफ़ो हुनखे वज़ीर आज़म ठाहिणो आहे, उहो ज़रूरु थींदो। बाक़ी MQM कराची हिननि जे अंदरि जेका मसइला आहिनि, पाकिस्तान जे अंदरि हींअर वॾो इशू पाणी जो मसइलो थी थो हले, हिननि जी ख़ामोशी अवां हिनखे कीअं था ही त इम्कान त आहे कोन, तव्हां त मीडिया जा माण्हू आहियो, ही त जेका बि आहे MQM जेका मां चवां थो इहा MQM ई न आहे, इहा हिकिड़े चंद हिकिड़ो टोले खे असांजे जेके आहिनि ताक़तवर धुरियूं हुननि गॾु करे विहारियो आहे ब्लैकमेलिंग लाइ। अगरि नून खे ब्लैकमेलिंग कंदा, ॾिसो न नून खे बि हिन जा 18 वोट खपनि, त नून खे ब्लैकमेल कंदा, जेकॾहिं सिंध खे ब्लैकमेल करिणो कंदो त हिनजी त का वजूद ई न आहे। ही त हिकिड़ो टोलो हिकिड़े असांजे वॾनि ॿारनि ठाहियो आहे पंहिंजे मक़सद लाइ, जीअं उहो जेको कहिड़ो ठाहियो मुलनि जो जेको चयो लबैक या रसूल अल्लाह, किथे आहे लबैक या रसूल अल्लाह? ॼण ॿुधायो न किथे आहे? जंहिं लाहौर पे बंदि कयो, जंहिं इस्लामाबाद बंदि कयो। सो ही तंज़ीमूं ठहंदियूं आहिनि ज़ाती मफ़ाद लाइ, उहा ठहियल आहे। ऐं MQM पाणी जे हक़ में ॻाल्हाए न ॻाल्हाए को फ़र्क़ु न पवंदो सिंध खे। ॾिसो उहो सोचे उहा आवाम जी पार्टी हुजे न, की उहो आवामी पार्टी ई न आहे। 17 सीटूं हुनखे PTI जूं ॾिनियूं वयूं आहिनि, ऐं उहे सीटूं 2 सीटुनि ते त हुनजो उमेदवार ई न हो। 2 जाइनि ते त हुनजो उमेदवार ई कोन हो। हुन ॿिए जो हिकिड़े आज़ादु उमेदवार खे चवंदो न बाबा तूं वरी MNA थी। तो अहिड़ी पार्टी त ईअं छो फिक्र कंदी पंहिंजे अवाम जी या सिंध जी? तंहिंजे करे मां वरी बि मीडिया जे ज़रिए चवंदुसि त ज़रूरु पीपल्स पार्टी जा रूट्स आहिनि सिंध में, पीपल्स पार्टी जे मुस्तक़बिल जेके आहिनि, जेके बिलावल साहब आहे या बिलावल खां पोइ उन्हनि जी जेका औलाद आहे बेनज़ीर साहब आहे, उन्हनि खे त सिंधियुनि सां रहणो आहे न, सिंध सां रहणो आहे। ज़रदारी साहब पंहिंजो मुस्तक़बिल सोचे न सोचे, पंहिंजे औलाद जो सोचे ऐं सिंध जो सोचे। इहे कनाल कैंसिल करणा पवंदसि। इहो सिंध जो नारो आहे, सिंध जी डिमांड आहे। इन लाइ सिंध तव्हां ॾिसिजो ईद खां पोइ जेका इस्लामाबाद धरणो थींदो या हितां निकिरंदो, तव्हां उनखे इहो न सम्झो त उनमें क़ौम परस्त हुन में हूंदा। हर उहो सिंधी हूंदो जंहिंखे ख़बर आहे त कंहिं ॾींहुं मुंहिंजी औलाद खे बुख खां सवाइ कुझु न आहे। उहो थैंक यू सर।